अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों जी तो मां खीरो बोलो असो पिरी प्यारो दोस्त है इसरार अहमद एरी। मां चाहियां तो दादा इसरार जे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। अब्दुल्ला इएं न अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों जी तो मां खीरो बोलो असो पिरी प्यारो दोस्त है इसरार अहमद एरी। अदा जो यूट्यूब चैनल है इसरार एरी के नाले से तमाम बेहतरीन आर्टिस्ट है असांजे जेको आहे सो इन जो सिंध बलोचिस्तान जो तमाम बेहतरीन कम करे दो ज़बरदस्त इन जे यूट्यूब चैनल ते वीडियोस भी आन। सो मां चाहियां तो दादा इसरार जे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। अब्दुल्ला इएं न बिल्कुल बिल्कुल साईं असांजो भाउ आहे, प्रेम प्यारो आहे, दोस्त आहे, जेको असां बि महिनत करे रहिया आहियूं। जीअं चवंदा जीअं असांजो उस्ताद आहे असांखे फुल सपोर्ट करे रहियो आहे। बिल्कुलु ई जेके नंढा आर्टिस्ट आहियूं असां जेको तीअं ई दोस्त जी सपोर्ट कयो, असांजी बि कयो। वधीक उस्ताद पाण तव्हांखे सम्झाईंदो। माज़र सपोर्ट करनि न करनि। हाँ सही अस्सलाम वालेकुम। असांजो इसरार अहमद एरी साहब जेको उस्ते में कास ठुल आयो आहे, असां इन जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं महिरबानी करे त इन जे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ऐं लाइक कयो ऐं हेल्प कयो। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी साईं। मां पंहिंजा लफ़्ज़ वठी वापसि महिरबानी साईं महिरबानी। दोस्तों असां सभिनी खे अर्ज़ु इहो कंदासीं हिकु दफ़ो ॿीहर त अदा जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। सर तव्हां ठुल अची छा महसूसु कयो था? तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे की बाबा मां तव्हां सां मुलाक़ात कई आहे, हिते तव्हां दावत कई, वरी तव्हांजो कोई प्रोग्राम बि हुयो, तमामु सुठो प्रोग्राम हुयो। साईं महिरबानी तव्हांजी। तो दोस्तों इन सां गॾु हुयो अदा अली शेर लांगा, ही भी तमाम बेहतरीन आर्टिस्ट है। तव्हां ठुल अची करे माना अॻे ठुल कॾहिं आया हो या पहिरियों दफ़ो आया? साईं पहिरियों दफ़ो आयासीं उस्ताद साहिबु। असांखे एॾी ख़ुशी थी आहे जो एॾी कॾहिं ख़ुशी असां ॾिठी बि न हुआसीं जॾहिं अॼु ख़ुशी आई आहे। सही सम्झी न। ऐं हिते तव्हांजो प्रोग्राम हुयो रखियलु तमामु ज़बरदस्त हुयो, तमामु VIP हुयो। असां इन जे लाइ वॾा शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी करे असांजो उस्ताद जे जीअं असां आयासीं इन जे हवाले सां असांजे चैनल के लाइक कजो, ज़रूरु कमेंट ॾिजो। वॾी महिरबानी उस्ताद। दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर जीअं असांजी सपोर्ट कयो था ईअं इसरार अहमद एरी जे चैनल के सपोर्ट कयो, लाइक कयो, शेयर कयो। तमामु थोरे था पूरी सिंध वासियुनि जा याली मदद। असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल के सब्सक्राइब ज़रूर कजो।